पीर ॻोठ ऐं ख़बरों में हुरन जे रूहानी पेशवा ऐं जीडीए जे सदर पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी अलमारूफ पीपागा जी 85वीं सालगिरह जो केक काटियो वियो। ख़बरों में हुर मुजाहिद नौजवान इताद पारां सालगिरह जे सिलसिले में हमीद गार्डन में तकरीब कोठाई हुई, जंहिंमें जीडीए ख़बरों जे अॻवान फ़कीर ख़ुदाबख्श दर्स फ़कीर इब्राहिम दर्स, मोहम्मद ख़ान मगरियो पठान चाहियो, चौधरी लियाकत राजपूत, फ़कीर मोहम्मद जुमन गजो ऐं ॿियनि सालगिरह जो केक काटियो। सालगिरह जे मौक़े ते फंक्शनल लीग जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद मलूक दर्स आयल महिमाननि जे मान में आजाणो पेश कयो। तकरीब ख़ासि महिमान जीडीए अॻवान फ़कीर ख़ुदाबख्श दर्स ख़िताब कंदे चयो त असांजो रहबरी असांजो अॻवान आहे, हुनजी क़यादत में जमात समेत सभु मुतहिद आहियूं। सालगिरह तकरीब खे मोहम्मद ख़ान मगरियो, मुमताज़ मल्ला, मोहम्मद जुमन गजो ॿियनि पिणु ख़िताब कयो। पीर ॻोठ जे उमेश शादी हाल में 10 पाउंडनि जो केक काटे तकरीब कोठाई हुई। फंक्शनल मुस्लिम लीग अॻवान अलहाज मोहम्मद छुटल भंड जी ख़ासि हिदायतुनि ते केक काटण वारी तकरीब में ख़ासि महिमान शाह अब्दुल्ला जी यूनिवर्सिटी जो डिप्टी कंट्रोलर एग्ज़ामिनेशन ग़ुलाम शबीर भंड ऐं पीर ॻोठ दरगाह जो ख़लीफ़ो फ़कीर अहमद सालिम महर, फंक्शनल लीग अॻवान सरदार नदीम हैदर चन्ना, उम्मीद अली राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई ऐं पीर पागारे जे वॾी जमात ऐं सिहत लाइ दुआऊं पिणु घुरी वियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।